बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। या हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी दुआ है, पाण सदाईं पढ़ंदा रहंदा आहियूं। साईं 4 आयतूं आहिनि ये हाणे हुन खां पोइ अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। असांजो सीपारो नंबर आहे 30, यानी जुज़ 30 अम सीपारो। 86 नंबर सूरत जेका हिन खां पहिरीं पढ़ीसीं अतारिक। उनजो घणे क़दुरु जेको मफ़हूम हुयो न, उहा इंसान जी हुई पैदाइश, इंसान जी ख़लक़त, उन खां पोइ मौत बैदि वरी जीअरो थियणु, ऐं पोइ अलाह ॾे वापसि उनखे रुजू थियणु अलाह पाक ॾे। इहा उनजी सॼी थीम हुई। अल्हम्दुलिल्लाह हर सूरत में पंहिंजो कमाल आहे। कहिड़ा अलाह पाक उन में मिसाल ॾिना हिनखे सम्झाणी जे लाइ। इंतिहा उनजी थी नथी सघे, इन जे करे अलाह जो कलाम आहे। 2 आयतुनि में एॾो मफ़हूम, हिकिड़ी आयत में एॾो मफ़हूम, हिकिड़े लफ़्ज़ में एॾो मफ़हूम समाइजी थो वञे, जेको अदरवाइज़ तव्हांखे अलाए केतिरा पनाह खपनि सिखाइण जे लाइ, सम्झाइण जे लाइ, ॿुधाइण जे लाइ। उन खां पोइ अॼु आहे इंशा अल्लाह ताला असांजी सूरतुल आला, नंबर आहे हुनजो 87। हिन जूं आयतूं 1 खां 7 कंदासीं कोशिशि करे इंशा अल्लाह ताला। इहा मकी सूरत आहे, इन में कुल आयतूं आहिनि 19। थोरो ग्रामर खे ॾिसंदासीं। हाणे हीअ आहे असल दुआ जेका असां पढ़ंदा आहियूं, तमामु घणी पढ़ी वेंदी आहे। जंहिंखे यादि न हुजे त यादि कनि, पर मां सम्झां थो सभिनी खे यादि हूंदी। हाणे हिन दुआ जे लाइ इहो असां उन ॾींहुं लेक्चर हिकिड़ो मुकमल रखियोसीं हिन ते, त ही मूं लाइ जेको ही सिंधी जेके हिन में ॻाढ़े रंग में लिखियल आहिनि न, उन्हनि जी अहमियत कहिड़ी, उहा असां सिखियासीं। उन खां पोइ इहो बि यादि रखणु खपे त इहा सूरत तौहा जूं आयतूं आहिनि, ऐं सूरत तौहा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो काफ़ी किस्सो बयानु थियल आहे। इहा नंबर काई सूरत आहे 20। हिन में जेका मुख्य ॻाल्हि आहे, इन करे वरी रिपीट थी कजे त इहो ग्रामर जो पार्ट आहे न साईं, ऐं अहम पार्ट आहे, तमामु अहम। असां हिकिड़ी ॻाल्हि इहा सिखी वियासीं, असां माना घणो हिकिड़ो 4 स्टेप अॻिते हलिया वेंदासीं। कहिड़ा हिन में जेके लफ़्ज़ आहिनि या अखर आहिनि, उन्हनि जा ही मतिलबु थियनि था। जेको ॻाढ़े में हिते लिखियल आहे, ॻाढ़े में उहो ही आहे। हिते हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॾिसिजे, इहो तव्हां कॾहिं बि असां कोई सेशन थिए, कॾहिं बि ॻाल्हायूं, कोई तर्जुमो तव्हां ॾिसो त हिकिड़ो कमाल आहे। उहो कहिड़ो साईं, ही घणा अखर आहिनि जेके ॻाढ़े में आहिनि, अरबी जा 2। ही घणा अखर आहिनि, हिकिड़ो अखर आहे। ही सॼो लफ़्ज़ आहे, उन में हिन जी ॻाल्हि था कयूं, फ़क़ति हिननि जी ॻाल्हि था कयूं जेके या सां ॻंढियल आहिनि। ही या अकेली आहे, ही या सां ॻंढियल आहे, लाम ली, ये या, ये या, ये या। हिकु अखर आहे या 2 अखर न, वधि में वधि। हाणे इन्हनि जे लाइ तव्हां ॾिसो त कंहिं बि ॿोली ॿी में तव्हां ट्रांसलेट कयो था न, त एॾी उन में जामियत कोन्हे का। जीअं हाणे ही ली आहे, उहो लिखियल आहे मुंहिंजे लाइ, ल माना लाइ, या थींदो अटैच प्रोनाउन मुंहिंजे लाइ, मां पंहिंजे लाइ थो ॻाल्हायां। ठीकु आहे। छो जो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम फरमायो रब्बिश्रह, माना खोल रब मुंहिंजा, खोल मुंहिंजे लाइ, छा ली सदरी, मुंहिंजो माना सीनो। ठीकु आहे साईं। हाणे इहो जो इहो थींदो त रब्बिश्रह ली सदरी, माना ही जेको ला 2 अखर आहे, उन जे लाइ सिंधी में तर्जुमो कंदो त घणा अखर था अचनि, 1 2 3 4 5 6। यानी हिकिड़ो अरबी में लफ़्ज़ अखर 2, उन जे लाइ तर्जुमो सिंधी में 6 अखर खपनि। अहिड़े ई नमूने सां हाणे सदरी
माना मुंहिंजो सीनू, त सीनू त थियो सदर, ही ठीकु आहे। हाणे या जो मतिलबु छा मुंहिंजो, ही घणा अखर आहिनि, 1 2 3 4 5 6। सो न माना हिननि 6 अखरनि खे माना हिन लफ़्ज़नि खे लिखण जे लाइ असां एतिरा ईअं ई अंग्रेज़ी में आहे असां यूज़ था कयूं। उन लाइ अरबी में छा आहे, या ॾेई छॾींदो, मुंहिंजो सीनो थी वेंदो। माना ही अटैच प्रोनाउन एॾा सवला आहिनि जंहिंमें तव्हां लफ़्ज़नि खे चेंज करे सघो था पिया। सदरी मुंहिंजो सीनो, सदर ना असांजो सीनो, सदर हुम हुननि जो सीनो। अहिड़ी नमूने सां हिकिड़ो अखर जंहिंजे लाइ सिंधी में तर्जुमो कजे त कम अज़ कम 4 5 6 अखर खपनि था पिया। काफ़ी जंहिं ते तव्हां ॾिसंदो ईअं हूंदो। हुन खां पोइ अॻिते हलूं था पिया, इहो असां पंहिंजी पहिरीं बि सिखी आयासीं। हाणे इन्हनि खे चइबो आहे गॾियल ज़मीर, यानी मुतसिल। ज़मीर मुतसिल, मुतसिल माना गॾियल थींदो आहे। जॾहिं मुफ़ासिलो हूंदो आहे न, त मुफ़ासिलो हुजे घणो, त पोइ अरबी में हुनखे चइबो मुनफ़सिल, माना अलॻि अलॻि थियल। मुनफ़सिल ऐं ही छा आहिनि, मुतसिल माना ॻंढियल। घर सां का शइ ॻंढियल हुजे न, चइबो आहे मुतसिल आहे, हुन सां अटैच प्रोनाउन थिया। हाणे ॾिसो, ही बि असां अॻु में करे आया हुआसीं। मूं लाइ खोल, मुंहिंजो सीनो, मूं लाइ सवलो कर, मुंहिंजो कमु, मुंहिंजी ज़ुबान, मुंहिंजी ॻाल्हि। छा थींदो, ली सदरी, मूं लाइ सवलो कर, यसिर ली, मुंहिंजो कमु अमरी, मुंहिंजी ज़ुबान लिसानी, मुंहिंजी ॻाल्हि कौली। केॾो माना मूं लाइ जॾहिं बि ईंदो त या आख़िर में थींदो। इहो थियो हिते साईं। ऐं ॿियो ॿी अहम ॻाल्हियूं ॿ, त असां हिकिड़ो हूंदो आहे फर्स्ट पर्सन मां, जमो हूंदो असां, सेकेंड पर्सन तूं, उनजो जमो थींदो तव्हां, थर्ड पर्सन हू, उनजो जमो थींदो उहे। अॼु हलूं था अॻिते इंशाअल्लाह ताला पंहिंजो पाण सूरह अल आला ते। ग्रामर जो पाठ तक़रीबन असां करे छॾियोसीं अॻु में ई। हाणे सिखूं था अल आला नंबर 87, आयतूं आहिनि कुल हुन में 19। इहा कहिड़ी आहे साईं, मकी सूरत। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सब हिस्म, हिनखे पहिरीं पढ़बो कीअं, हिन ते शब्द जॾहिं ईंदी त सब हिस्म, हा ईंदी निड़ी मां, सब हिस्म। माण्हू पढ़ंदा आहिनि सब हिस्म, ईअं न, सब हिस्म। रब कल अला, अला थी वेंदो, ठीकु आहे न। इहो या जो हिते जो कानून आहे, जॾहिं रुकबो हुजे अला करे पढ़बो, अलाए न करे पढ़बो। सब हिस्म रब्बिकल अला, इहो कंहिंखे थो चयो वञे, ही चयो थो वञे त पाकाई बयान कर। ही ब्रैकेट में वज़ाहत इहा आहे त छो जो इहा ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाई थी वञे त इहो लिखियल आहे पैगंबर, असां था चऊं इहो, अलाह कोन थो चए। अलाह थो चए सिधो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, पाकाई बयान कर पंहिंजे मथां ऐं पालनहार जे नाले जी। बिना ब्रैकेट जे पढ़ो, क़ुर पाक तर्जुमो इहो थींदो, पाकाई बयान कर, सब हिस्म रब्बिक, पंहिंजे रब, छा थींदो, पालनहार पंहिंजे। कहिड़ो पालनहार, आला। सिंधी में इन जो तर्जुमो जेकॾहिं थींदो न, त पाकाई बयान कर पंहिंजे तमामु मथां ऐं पालनहार जे नाले जी। ओ नालो जो किथे लिखियल आहे हिते अंग्रेज अरबी में, इस्म, इस्म माना नालो, इस्म माना नालो थींदो आहे न इहो। त सब हिस्म, पाकाई बयान कर कंहिंजी उन नाले जी, कहिड़ो, रब्बिकल आला, जेको तुंहिंजो रब आहे। रब्बिका क माना सेकंड पर्सन, तुंहिंजो रब आहे माना पंहिंजे रब जी। जॾहिं तुंहिंजो रब जेको असां तुंहिंजो करे ॻाल्हाईंदा आहियूं न, त हाणे जॾहिं हिन सां ॻाल्हाए थो वञे त पंहिंजे रब जी पाकाई बयान कर, पंहिंजे आला जेको मथां हू आला रब आहे। पोइ हिते थींदो वरी अल्लज़ी। हाणे ही जेका विच में आयत जे मथां ला आहे, इन जा क़ाइदा असां पढ़ी आया आहियूं अॻु में, अलम शरीफ़ में ख़ासि तौर ते पढ़ी आया हुआसीं त ला जा 2 तरीक़ा थींदा आहिनि क़ुर पाक में अचण जा। हिकु हीअ आयत जे मथां ईंदी आहे, ॿियो आयतुनि जे विच में अची सघे थी। हिते माना आयत न बि हुजे,
बिन लफ़्ज़नि जे विच में अची सघे थी हिन बिना आयत जी निशानी जे। जॾहिं बिना आयत जी निशानी जे अलाह किथे बि हूंदो त उते असां वक़फ़ो न करे सघंदा आहियूं, न करणो आहे, उन लफ़्ज़नि खे गॾाए करणो आहे। पर जेकॾहिं ला हिन आयत जे मथां आहे त पोइ असांजी मर्ज़ी आहे, असां हिते आयत जे करे वक़फ़ो करे सघूं था पिया। पर जेकॾहिं असां चाहियूं त ला जे कानून ते अमल कयूं त असां हिनखे गॾाए पढ़ंदासीं। रब्बिकल अअलल्लज़ी, जेकॾहिं असां अलॻि पढ़ंदासीं त पोइ थींदो अल्लज़ी ख़लक़ फसव्वा। असां छो जो हिते स्टॉप कयोसीं, हिते थींदो न अल्लज़ी ज़ी ज़ी ज़ाल हितां निकिरंदो, चपनि खे वञी लॻंदी ज़बान, ज़बान जेका चपनि खे मथां लॻंदी। अल्लज़ी ख़लक़ फसव्वा, उन जंहिं, अल्लज़ी जो लफ़्ज़ अॼो के हिन ग्रामर खां पोइ माना खां पोइ इंशाअल्लाह ताला अॼु जो हिकिड़ो टेक होम लफ़्ज़ तव्हां खणो न, ही अल्लज़ी करे खणो, हिन जी माना पाण खणो था हिते, पोइ रिपीट कंदासीं, यादि कंदा अचे, स्लाइडूं ॾिसे माण्हू बार बार हुनखे सम्झे। अल्लज़ी माना उन जंहिं, उन ॾे रेफर थींदो जंहिंजी ॻाल्हि पहिरियों हली चुकी आहे, जंहिंजी हली आहे उहो उन रब आला जी, जेको तमामु मथां पालण हार आहे, उनजी तारीफ़ कर। उहो कहिड़ो? उहो जंहिं ख़लक़ फसव्वा, जंहिं ख़ल्क़ियो पोइ उनखे बराबरि बीहारियो। साईं तदब्बर जी ॻाल्हि आहे हिते वरी, जेके वेठा समय पर अधी वेठियूं आहिनि, अधा वेठा आहिनि, तदब्बर जी ॻाल्हि आहे। हिन लफ़्ज़नि ते ॾिसो, अल्लज़ी हिकिड़ो लफ़्ज़, ख़लक़ ॿियो लफ़्ज़, फसव्वा टे लफ़्ज़, काइनात जी तख़लीक़ जी ॻाल्हि अची वई। आहे का अहिड़ी लिखणी जेका एॾी जामे हुजे, एॾो हुनजो मतिलबु निकिरे टिनि लफ़्ज़नि में, कमाल आहे। क़ुर पाक त कमाल, सुभान अल्लाह। हाणे छा आहे? अल्लज़ी उहो जंहिं ख़ल्क़ियो उहे बराबरि बीहारियो। अल्लाह पाक पंहिंजे रब हुजण जी, जेको रब चई न हिते पालनहार आहे, पालनहार त थींदो जेका शइ ठहियल आहे हुनखे संभाले थो शइ, पर ख़ल्क़ी कंहिं, अची वई ॻाल्हि। उन जंहिं ख़ल्क़ियो सॼी काइनात खे, सॼी मख़लूक खे, उहे ब्रैकेट में लिखियो पियो आहे। अहिड़ो ख़ल्क़ियो न, फसव्वा, फसव्वा चइबो आहे कंहिं शइ खे ठाहे बीहारणु, बराबरि करे बीहारणु, इहो कमाल आहे न फसव्वा। यानी धरती आहे, ज़मीन आहे, माण्हू आहे, उहे बराबरि बीहरियल आहिनि हर मामले में। जीअं अल्लाह से फरमाए थो सूरह तबारक लज़ी में न, सुमरजिल बसर कर्रतैनिल क़ल्ब, माना वरी वरी नज़र कर आसमान में तो उन्हें को फेर न ॾिसंदे। ख़लक़ सबअ समावाति तिबाक़ा, उनमें बि आहे, माना उनखे तबका करे बीहारी, पोइ आसमान ॾे नज़र खणी ॾिस, वरी ॿीहर नज़र खणी ॾिस, त तुंहिंजी नज़र थकिजी मोटी ईंदी, अल्लाह जे काइनात में तूं फेर न ॾिसंदे। इहो आहे ख़लक़ फसव्वा, ख़ल्क़ई ऐं हुनखे बराबरि बीहारियईं। इहा अल्लाह पाक जी। हुन खां पोइ वल्लज़ी, ऐं उहो जंहिं क़द्दर फहदा, क़द्दर फहदा, ॾिसो त असांजे सुकून ईंदो आहे न, त फहदा लिखियो पियो आहे, फहदा, ठीकु आहे न। हीअ या अज़ाफ़ी ईंदी आहे, हिन जो को मतिलबु कोन्हे, ग्रामर जो माना बेसिक लफ़्ज़नि में इन में इहो हिन या मां को हो न ॾिसणु खपे त या छाजे करे आहे, बसि हे थींदो फहदा, ऐं थींदो ला, ठीकु आहे। अच्छा, जंहिं अंदाज़ो कयो उहो रस्तो ॾेखारे। हाणे वल्लज़ी क़द्दर, क़दर थींदो आहे कुदरत में अथव न, हर शइ जो क़दर माना अंदाज़ो थींदो आहे, माना हुनजो कंहिंजो वज़न थींदो आहे, कंहिंजी माप थींदी आहे, हर कंहिंजो पंहिंजो अंदाज़ो हूंदो आहे। ऐं अंदाज़ो कयो, उन खां पोइ कुदरत बि चई सघंदी त माना कंहिंजे, जीअं न मुक़दर बि न मानितल आहे, मुक़दर ठाहे छॾियईं यार शइ जो, ठीकु आहे न, उहो। हा, बाक़ी मुक़दर में घणियूं ॻाल्हियूं ॿियूं अचनि थियूं पियूं त माण्हू ईअं न सम्झे त सभु शइ
अल्लाह जे हथ में असीं जेको मिसाल ॾींदा न त पन बि अल्लाह जे मर्ज़ी खां सवाइ नथो किरे या काॾे वञे। इहो मिसाल अल्लाह आलम साईं मुंहिंजे हिसाब सां इहो मिसाल ई सही न आहे, हू बेजान आहे, हुन जो ऐं इंसान जो मुक़ाबिलो कोन्हे। अल्लाह पाक इंसान लाइ चयो आहे त मां हुनखे रस्तो ॾेखारियो। सूरत दहर खणी ॾिसो, सूरत दहर में अल्लाह पाक चए थो न त मां रस्तो ॾेखारियो, पोइ जेको रस्तो खणे हुनजी मर्ज़ी आहे। सुठो बि ॾेखारियो, ख़राब बि ॿुधायो। हाणे इहो ई आहे क़दर, इहा शइ थियो, अंदाज़ो मुक़ररु थियो, सभिनी जो थी वियो। हिनखे चइबो आहे अंग्रेज़ी में प्री ऑर्डेन, मुक़ररु करे छॾणु। फहदा, पोइ रस्तो ॾेखारियईं, उहो ई आहे ॻाल्हि। पोइ रस्तो कहिड़ो अलाह साईं ॾेखारींदो? असां हिदायत जो रस्तो ॾेखारींदो। कुझु शयूं मुक़ररु करे छॾियूं अथई, उहे चेंज न थींदियूं, उहे इंसान जे वस में न आहिनि, पर जेके इंसान जे वस में आहिनि उन में उनखे ॿुधायल आहे रस्तो, उहो हलणो आहे। अलाह साईं अॻिते फरमाए थो पियो, वल्लज़ी, ऐं जंहिं, ॾिसो वाह हिते अची वई न, वल्लज़ी ऐं उन जंहिं, उन साॻी जी ॻाल्हि थी हले। हिन में ईअं बि चई सघिजे थो ऐं उन जंहिं, उन बि लिखी सघिजे थी, उन जी ॻाल्हि, पर सली सिंधी में उन न ईंदो, छो जो ही ज़िक्र हलंदो थो अचे न, इन करे वाक़ई बयानु करो न ख़ालिक का पंहिंजे आला धणीअ जी पालनहार जी, जंहिं ख़ल्क़ियो मख़लूक खे पोइ हुनखे बराबरि बीहारियईं ऐं जंहिं अंदाज़ो कयो, माना साॻी उन जी ॻाल्हि आहे। वल्लज़ी, ऐं जंहिं अख़रज, कढियो, इहो थींदो आहे कढियो, ख़र्ज, ख़र्ज माना इख़राज थींदो आहे। ॿियो ख़ुरूज लिखिणो हूंदो त तव्हां जेको विया हूंदा मदीने पाक, मके पाक, सऊदी अरबिया में, ख़ुरूज माना निकिरणु, ठीकु आहे। वल्लज़ी अख़रज, उन कढियो, अल मरआ, मरआ थींदो ताज़ो गाह, जेका सावा अल्लाह, असां ईअं चई सघूं था पिया सिंधी माना थींदो, ऐं जंहिं ॼमायो ताज़ो गाह, असां चवंदा आहियूं गाह ॼमी पियो आहे, उहा कंहिंजी ताक़त आहे? अल्लाह पाक जी, ठीकु आहे। हिनखे अरबी में चवंदा अख़रज, जो ख़र्च थींदो आहे न, निकिरंदो आहे न ज़मीन मां, ॻाल्हि साॻी आहे। हुन खां पोइ फजअलहू, ऐं फजअलहू गुसाअन अहवा, हुन खां पोइ छा आहे? पोइ, फ माना पोइ, कयाई, हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे न कयाई ऐं ठाहियाई, इहो ख़लक़ खां फ़र्क़ु आहे। ख़लक़ थींदो आहे कंहिंखे पैदा करणु, ख़लक़ जो हिकिड़ो ॿियो अञा हिन खां सुपीरियर वर्ड आहे हिकिड़ो माना में, अलाह जे क़ुर में नथा चऊं, माना में फातिर, अलाह पाक ख़ालिक आहे न, अलाह पाक फातिर आहे। फातिर जी माना वरी उहा आहे त ख़ल्क़ण माना इंसान बि ख़ालिक थी सघे थो पियो, कंहिं धुन ईजाद कई, इहो ख़ालिक आहे हुन धुन जो, ही पेंटिंग जो ख़ालिक आहे, चवंदा आहियूं न असां, पर इंसान फातिर थी नथो सघे, तो सां फातिर, फातरा, कीअं? फातिर उहो शइ आहे, उहो ज़ात आहे, उहा ताक़त आहे जेका अण हूंद मां पैदा करे, माना अॻिमें हुनजो को मिसाल ई न हुजे। असां जेका शइ ठाहियूं था, मिटी खणंदासीं, केमिकल खणंदासीं, हो खणंदासीं, हो खणंदासीं, बाहि खे केमिकल वारा ॿारींदा, हुनमें पोइ ईअं कंदा, पोइ धुओं ॾींदसि, पोइ इहा सभु शइ अॻे ख़ल्क़ियल आहे अलाह पाक जी। तव्हां जेका ॿी ख़ल्क़ी पेंटिंग ख़ल्क़ी, पर कलर किथां आया? अलाह पाक जा ख़ल्क़ियल आहिनि, उहो छा आहे? उहो फातिर। पोइ अॻिते हलूं था पिया, फजअलहू गुसाअन अहवा, पोइ कयाई उनखे सुको सड़ियो, अहवा माना डार्क थी वञे, माना सुकी वञे जीअं, ठीकु आहे न, उहो आहे फजअलहू। हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे जअलहू, जअल माना ठाहिणु, ठाहिणु, पैदा करणु अलॻि आहे, ठाहिणु, छो जो जॾहिं ॾिसो ही अलाह से फरमाए थो त ही गाह ॼमियो साओ, हाणे पोइ हिनखे ॼमण जी ज़रूरत न आहे, गाह खे सुकी ॼमण जी ज़रूरत आहे त सुकी किरी पवे पन या सुको गाह थी वञे, न, पोइ माना इहा अलाह पाक जी कुदरत आहे त जेकर हुनखे पाणी नथो वञे, का ॿी का ॻाल्हि आहे त उहो सुकी सड़ी थो वञे, उहो अलाह जी कुदरत आहे, उहो पोइ हुनखे वरी सुको थो करे, माना इहो साइकिल आहे, साओ आहे
कुछ वक़्त खां पोइ सुको थींदो, वरी ॿियो साओ ईंदो, मींहुं पवंदो, वरी सुको थींदो, मींहुं न हूंदो। त ही कुदरत जी साइकिल आई आहे। ठीकु आहे, चलूं था पिया 6 आयत ताईं पंहिंजो बसि 7 मिंट में पूरो था कयूं। स नौकर का फला तन सा जल्द। हाणे ही जेको स आहे हिन में इहो नेक्स्ट सेशन में खणी ईंदासीं चङी तरह हिकु हिकु आयत। स नौकर का स जॾहिं बि ईंदो हिन जो मतिलबु छा आहे? स माना सिघो ई, माना जल्दी। स जिते बि अचे न, केॾो ॾिसो, स ग वाव ई ॿ अखर, 2 4 5 5 अखर सिघो ई, या असां जल्द जेकॾहिं चऊं त 3 अखर, हुनजो हिकिड़ो अखर आहे अरबी में स। पोइ तव्हां स खे जल्द चओ या जल्द ई लिखो या सिघो ई लिखो, पर अरबी में हिकिड़ो अखर आहे स। फ माना पोइ, स माना जल्दी, जल्द। व माना ऐं, व माना ऐं, फ माना पोइ, स माना जल्दी। जल्द असीं क़ुरान पढ़ाईंदासूं तोखे पोइ न विसारींदे। क़ुरान अल्लाह पाक केॾी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ही ते शान त ॾिसो, इन में तदब्बुर करण जी ज़रूरत आहे न। हिकिड़ी आयत छड़ी, स नौकरे ओक फला तनसा। फ ला खे था ॾिसूं पहिरियों, पोइ न, ला माना न, फ माना पोइ। तनसा नसिया माना तला, इंसान छा थींदो आहे? विसारण थींदो आहे। विसार चवां न असां इंसान आहे वेसारो, इहा इंसान में अलाह जी ख़ूबी रखियल आहे। वेसारो न हुजे त माण्हू जो दिमाग़ किथे किथे अची वञे, हेॾियूं तकलीफ़ूं परेशानी ॾुख थियनि था पिया, इवन ख़ुशियूं। अलाह तनसा, पोइ न विसारींदे। यानी अलाह पाक चए थो जल्द स नुकरे ओक, असीं पढ़ाईंदासूं तोखे। हिकु रात ॿिए नमूने तला एक रात चयल न पढ़, त अल्लाह पाक फरमाए थो असीं क़ुरान पढ़ाईंदासूं, माना इहो अल्लाह पाक पढ़ाए थो पियो, माना पढ़ाईंदासूं जेको अल्लाह पाक जे तरफ़ां जिब्रील इस्लाम अचे थो पियो, उहो पढ़ाईंदासूं, पोइ तूं न विसारी, पोइ तोखे न विसरबो। इहा आहे जंहिंखे सोचणो हुजे उहो इन्हनि लफ़्ज़नि ते सोचे। नबी करीम शान इहो आहे त जिब्रील इस्लाम अची हुनखे क़ुरान पढ़ायो, ऐं उन में जॾहिं अल्लाह जे तरफ़ां क़ुरान पढ़ायो वेंदो त उन में वेसारो बि त न थींदो, का ग़लती जी गुंजाइश ई कोन्हे। नबी सगोरे खे पढ़ाए थो वञे, सुभान अल्लाह। इल्ला मगर, माशा अल्लाह, सां चवंदो न माशा अल्लाह। मा माना न, शाह माना घुरण, अल्लाह जेकॾहिं न घुरे अल्लाह, या मगर, इल्ला माना मगर थींदो जेको, मा माना या न घुरे या थींदो जेको, मा माना ॿ लफ़्ज़ थींदा आहिनि टे, या जेको अल्लाह घुरे या जीअं अल्लाह घुरियो। इल्ला माशा अल्लाह बंगलनि ते लिखियल हूंदा आहिनि न त नज़र न पए, त छो जी अल्लाह जी मर्ज़ी आहे। अल्लाह जी मर्ज़ी वॾनि बंगलनि हे ॿोॾिया पैसा खाई उन मां तव्हां बंगला ठारायो, चाहे तव्हां हिकिड़ो गाॾी वठो नई, चाहे झूपड़ी ठारायो, ऐं भले पर माशा अल्लाह लिखायो, वॾा महल ठारायो, उहो इल्ला माशा अल्लाह न आहे, उहो अज़ाब अल्लाह आहे। असांखे सिखणु खपे, अॼु पाण खे सेखारियूं। असांजा अज़ीज़ क़रीब दोस्त अकारब जिते जिते जीअं आहिनि, उहे जेकॾहिं, छो जो इहे असीं ऑफिसर ॿोॾियुनि में ॿिया केरु आहिनि? सियासतदान खणी वॾेरा नथा ॿुधनि, पर ऑफिसर त असांजा पंहिंजा आहिनि न। मुख़्तियारकार थियो, DC थियो, SP थियो, सिपाही थियो, पुलिस वारो थियो, सेक्रेटरी थियो, असां मूं कंहिं न कंहिंजो आहे। तव्हां जेके हिते असां छड़ो 5 6 माण्हू वेठा आहियूं, उहे छॾियो, इन्हनि जा 5 6 जा दोस्त हूंदा, किथे गैदरिंग्स थींदियूं हूंदियूं। इहा ॻाल्हि खणी अचिजे, इहा ॻाल्हि खणी अचिजे। जो सेशन पाण हिते पूरो कयूं था इंशा अल्लाह ताला, असां 27 चयूंसीं, ऐं उहो ई 7 इहा पूरी थिए पई हिते, ठीकु आहे न। त अल्लाह पाक त मगर जेकी अल्लाह घुरियो आहे, बेशक उहो ॼाणंदो आहे ज़ाहिर खे ऐं जेको ॻुझो आहे उनखे बि। इहा 7 आयतुनि जी माना तफ़सील पोइ कबी, पर हिते हाणे थोरो पाण चलूं था पिया, हीउ जेको असांजो बोर्ड वारो मामिलो आहे, हिते असां पंहिंजो सेशन ख़तमु इन हिसाब सां करे क़ुर पाक जी सम्झाणी वारो, त बोर्ड में जेको नुक़सानु आयो आहे न, मींहुं अल्लाह जे तरफ़ां थियो आहे, बोर्ड असांजे पंहिंजनि माण्हुनि जे तरफ़ां थी आहे। ऐं अॼु जी ॻाल्हि न आहे न, भला ही माण्हू सभु असांजा आहिनि सालनि खां 60 साल, भला जेके
बंगला ठहंदा था वञनि वॾा 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 वॾा, इहे पघारुनि मूं ठहनि था छा माण्हुनि जा, जिन जा वॾा बंगला डिफेंसनि में हेॾे होॾे। बिज़नेस वारा पैसा वधाईंदा आहिनि, पंहिंजा तरीक़ा आहिनि, पर नौकिरियुनि वारा वल्लाह आलम छा असां करे सघंदासीं ख़ुदा ते करे। इन करे असां हिक ॿिए खे इहा शइ जेको असां क़ुर पाक सिखूं था प्रोपेगेट करणु खपे, नेकी जी ॻाल्हि। हिन में जेका हिकिड़ी आयत आख़िरी अञा पढ़ंदासीं, पर ही जेको लिखियल आहे न, हीअ माना हिन में जेको अॻिते ईंदो आहे, तव्हां जेको आहे पसंदि कयो था पिया दुनिया जी हयाती खे, ऐं बल तुसरुनल हयात दुनिया वल आख़िरत ख़ैरुं व अबक़ा, बल्कि पसंदि कंदा आहियो दुनिया जी हयातीअ खे, जॾहिं त आख़िरत भली आहे, हमेशह रहण वारी आहे। इहो आख़िरत जे लाइ हिकिड़ो नओं ॾाढो वीडियो सुठा आया, मां इंशाल्लाह हुनजी कुझु खणी वेंदुसि कंहिं हिते ॻाल्हाईंदासीं, त मां ॾिसो त आख़िरत हुनखे भेट कीअं कई आहे, ऐं हक़ीक़त आहे सम्झ में ॻाल्हि अचे थी पई। त इहे दुनिया जी हयाती जूं ॻाल्हियूं आहिनि, असां इन्हनि मां निकिरूं, हीअ असांखे मौक़ो आहे सभिनी खे त कंहिंजी ख़िदमत कयूं नेकी सां। अॼुकल्ह ताईं फोटा था अचनि, तव्हां ॾिसो फोटनि में माण्हू थैली झलियो बीठो आहे, हुनखे ॾिए थो पियो ग़रीब जो हथ मथे टंगियल आहे, का माई आहे टंगी बीठी आहे। ईअं न थियणु खपे। को मैसेज अचनि था पिया त माण्हू अॼुकल्ह जंहिंखे जेतिरो ॾियो पिननि था पिया। ख़ुदा जो ख़ौफ़ हुजणु खपे, पाण खे असां उन सिचुएशन में रखूं। कपिड़ो लिङनि ते कोन्हे, घर बार त हले वियो, ख़तम थी, का शइ न बची आहे, बैंकुनि में बैंक बैलेंस त कोन्हनि। त जॾहिं कपिड़े जी हालत इहा आहे, मानी कॾहिं अचे थी कॾहिं नथी अचे, आई को ख़ैर वारो खणी आयो त महिरबानी हुनजी, न खणी आयो त पोइ छा कंदासीं, वेठा इंतज़ार था कयूं, वॾा ईंदा वेठा। उन सूरत हाल में जेकॾहिं कंहिंखे को ख़ैर ॾेई थो वञे, को चए थो हिकिड़ी बोतल असीं मां 2 बोतलूं, वरी साॻिया माण्हू सुबुह जो बीठा आहिनि, वरी ॿियो कैरेट खणी था वञनि। ग़लति माण्हू ज़रूरु हूंदा, पर सभिनी खे ॾोर न ॾिजे। इन पिनंदा था, पिनंदा छा लाइ वठंदा, पिनंदा कंहिंजे घर ते त कोन विया। असांखे इन ॻाल्हि खां सोचणु खपे, सभिनी खे अलाह पाक इज़त नफ़्स ॾिनो आहे, असां कंहिंजी मदद कयूं, कंहिंजी तज़लील न कयूं। अलाह पाक खे राज़ी करिणो आहे, पंहिंजा फोटा कढाए मशहूरी करणी आहे। अलाह पाक असांखे हिन शइ खां बचाए छॾे। साईं हाणे जेकॾहिं पॉल जी इजाज़त ॾियो ठीकु आहे, अदरवाइज़ असां सेशन ख़तमु आहे। ऐं पाण दुआ था करूं त अलाह पाक असांखे बारक अल्लाह ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम। अलाह पाक हिदायत नसीब फरमाए। ऐं ख़ैर जे लाइ इहा ॻाल्हि वरी चइबी त मदद लाइ पहिरीं ख़वेश पोइ दरवेश। पहिरीं पंहिंजो वेझो कुटुंब माइट यतीम खे वधीक अहमियत आहे, पोइ पाड़ो ॻोठ या को शहर, पोइ को सवाली, को मुसाफ़िर, को कैदी। ईअं इंशा अल्लाह ताला जेके पुॼी सघे मदद कयूं। साईं मां रिकॉर्डिंग पंहिंजी ख़तमु थो कयां हिते, पोइ ओवर टू यू साईं खतीब साहब। जज़ाकल्लाह ख़ैर सर।